ते अॼु राति बि करजी वेंदी वरी पाख जे बाज़ उॾाणो ईंदो राति जी झिरकी झटिजी वेंदी वो मायूसी ऐं बोगाइजी ही भला करार केसी ते रहंदी मायूसी बोगाइजी ही करार केसी ते रहंदी वरी सुरहारी जो सिज भरंदो पाण ॾुखनि जी पटजी वेंदी ये कल राति गुज़र थी वई ते अॼु राति बि करजी वेंदी अॼु जो हमल आहे अकेलो सो सुभाणे हीरो हूंदो अॼु जो हमल आहे अकेलो सो सुभाणे हीरो हूंदो वरिदान जो वक़्त जो फीतो बि फिरंदो रहंदो वक़्त फिरो मुंहिंजे पाण जो आसिम ज़रदारी सदर पाकिस्तान जो वक़्त फिरो जिन वक़्त जो फीतो फिरंदो रहंदो मर्दा सोच सभिनी जी मर्ज़ी हूंदी जे कल राति गुज़र थी वई जे अॼु राति बि करजी वेंदी माण्हू जो मान सुञातो वेंदो आज इंसान खे मिलंदी आज आज़ादी खे माण्हू जो मान सुञातो वेंदो आज इंसान खे मिलंदी वरी ओ जते नंढी इंसान हर 10 साल खां पोइ इंसान जे घुमण फिरण जी रूदारी मटबी आहे हर 10 साल खां सब में कीअं पाण थींदा 60 जा हू 10 वारा थींदा 20 जा 20 वारा 30 जा 30 40 हर 10 साल खां पोइ असां जहिड़ा पोड़ा घर वेठा शहर में मज़ो ई कोन्हे माण्हू जो मान सुञातो वेंदो आज इंसान खे मिलंदी वरी ओ जते नंढी इंसानियत घुट ॿूसत उहा बि घटिजी वेंदी जे कल राति गुज़र थी वई ते अॼु राति बि करजी वेंदी बाबा 4 शयूं मुसीबत खे टारिदियूं 4 शयूं साईं ॾसे पियो ऐं उहो आहे बि चइबो त हिमत महिनत एको उल्फत नेठ मुसीबत खे टारिदियूं हिम्मत महिनत एको उल्फत नेठ मुसीबत खे टारिदियूं वरी ॾाढई हीरे हथों मरंदी ॾाढे माण्हू खे हीरो मारींदो आहे ॾाढई हीरे हथों मरंदी जंहिंजा तप हू फटिजी वेंदी जी कल राति गुज़र थी वई ती अॼु राति बि करजी वेंदी साईं चइबो दर्द उॾाई आहे सूंहं जे वेर तूं बि रखरा सिर जा खोड़ खे जारी दर्द उॾाई आहे सूंहं जे वेर तूं बि रखरा सिर जा खोड़ खे जारी धूड़ हुसुंदा उखंदो रह धूड़ हुसुंदा उखंदो रह न ते लालाई सभु लटजी वेंदी जी कल राति गुज़र थी वई ती अॼु राति बि करजी वेंदी 1444 45 बीहंदो ही दबदबी दुनिया आहे ऐं अहिड़ी खचाली दौर आहे असांजो भलोड़ बूट असांजो उस्ताद शुक्र उनसां गॾु गुज़ारियो मिठल खचाल मिठल असां जोड़ो लुकवान ऐं रोशन वारा ॿिया मिठल वारा जन बलूक जो छिता हो हाणे सभु ऊपर जॾहिं उन बि ॾाढो नज़म लिखियो ऐं इंसान ॾाढी कोशिशि कंदो आहे कि ख़रीदारी ॻाल्हि जरा एक मां चाल छुटी दी वरी कच्ची का कच्ची मां पर न असांजे कच्चे में बोन तरह कंदो आहे वो उन खे असां थुबड़ चऊं चिकड़ चऊं उन में माल हीर असांजो माल फाथो जेको असां 4 5 खां पोइ ॾाढो रखा के कंदा कजो इंसान इन थुबड़ में इन फाथो वञे थो साईं मिठल खचाल चयो त हिन दबदबी दुनिया अंदर हिन दबदबी दुनिया अंदर जिगरान थींदो पियो वञा प्यार जो हर घड़ी बेमार थींदो पियो वञा जंग पाटो सां लड़म हक़ लमा हथ में वरी ज़ात सां गॾु सच जो सामान थींदो पियो वञा सच जॾहिं सूली चढ़ियो हिन भीग थी वई कूड़ जी सच जॾहिं सूली चढ़ियो हिन भीग थी वई कूड़ जी इन फिक्र ऐं सोच जो एला थींदो पियो वञा सुबुह मसां शामे सैर ऐं सोच के मां सागर मां इनकलाब अमल जो बुखार थींदो पियो वञा दोखे जूं दीवारूं ड्राए वफ़ा जो मीनार खोड़े दोखे जूं दीवारूं ड्राहे वफ़ा जो मीनार खोड़े मां इन महबत ते एहसान थींदो पियो वञा कल बि चुस अॼु बि छा पियो वरी प्यार ते पहरा लॻा वो कुर्ब जी हर कोठ ते कुर्बान थींदो पियो वञा असां कुर्बानी मुंहिंजी ॾिसी त मौत भासुन खां भरिया कुर्बानी मुंहिंजी ॾिसी त मौत भासुन खां भरिया पर मखलूक में आला उत्तम इंसान थींदो पियो वञा एकांत था केॾा कंध वठींदो कूड़ा एकाएरो पर अर्श ते मुंहिंजी बुलंद आज़ाद थींदो पियो वञा असां हिते घड़ियूं जेके गुज़ारियो होॾे हड़ी लिखजी वई हिते घड़ियूं जेके गुज़ारियो होॾे हड़ी लिखजी वञो बसि मां ज़माने में मिठल बसि महिमान थींदो पियो वञा महिमान थींदो पियो वञा महिमान थींदो पियो वञा इहे असांजो मिठल खचाल महिमान थी वियो हलियो ऐं असां उन जा कोलगासूं दोस्तासूं कढासूं ऐं इन हिसाब सां वरी हीउ जो दौर हले पियो पंहिंजो असां नज़र में उठायो बाबा बाबा जो नाला बाबा साईं त जेका पुछूं था अदा मूंखे टेम कोन थो मिले छा नथो मिले टेम नथो मिले हलियो सुखण खे को लफ़्ज़ थींदो
उन्हें उनसे खाइदो हर साडा एक छा के नथी मिले इन आजकल जे दौर में किथे कम करण खां फुर्सत नथी मिले पर हुन जो बंगले से मथे बंगलो पर उन्हें के मशहूरत नथी मिले हुन जो बंगले ते मथे बंगलो पर उन्हें के मशहूरत नथी मिले इस पैसे वाला जो माल मथे था कर केड़े गरीबन के इज्जत नथी मिले सजो दी कम करे तो हारी मजदूर पर उन्हें के बचत नथी मिले सजो दी कम करे तो हारी मजदूर पर उन्हें के बचत नथी मिले ओ साईं बाबा केडो कम खणी सोनो हुजे अदा नथो थे छो जैसी भी हुन के दौलत नथी जैसी ते हुनखे दौलत नथी मिले हर को मस्त बगल लगो पियो पर तो न्याज ऐं ज़रूरत नथी मिले भला दिल ने के दिल बाखे त मोट बाउनी खावणी न पकड़ भला बे वने थे राग में वे भला फिर राग में उते रस न राणो न रीथम उते ब्रू के राहत नथी मिले इते पीरन फकीर जो मान मथिया पीरन फकीर जो मान मथिया पर उलमा करामत नथी मिले वजी सलाम लाए आलम वट हेड हेजा होदे वजी सलाम लाए आलम वट पर उन का सही तरीक़त नथी मिले अदा को इनकार कई तो पतन ते चढ़दो पर उन्हें के जन्नत नथी जिको इनकार या पतन जे चढ़दो उन्हें के जन्नत नथी मिले कलिमा फकजो गोरा फकीर के जेको ही सच चो तम सही सच का पुछो था उस्ताद के सच का बुधायो तो वरी असा के दावत नथी मिले असा पढ़ाई सच चढ़ो करो सच चे पो भले टुट यारी मूर्स में चे पो सोवा भाई असा जी उमर छयो सी हाने मुस्तफा जे शान में पते सिगार फतेला के मिलो काफी क्यों आए 10 साला सिगार 10 साला एक 10 साला सिफाती जी सिगार का गोरी जा 10 साला सिगार ये पते के दोस्त जा 10 साला पर महंगा वाह बुखबार खमाहीदा जन गुल गुलाब दा गुल्ले पानो पूरा पेश फरीदे उत फिर शर्मीले हेदर हाथी हिरा थिदा जन खोलन उतु खुले काबरू आए अजीब चांद फलाहुदी चाल चले रुखा राज लाल गुलाबी सुबल देहन छले गुफ्तार गोहर दी बाकी बिसरी गुरबा चा मिले बीदा बिच्छू गोर खबर कसर आवल चले जोत जमाल कमाल